अल्हम्दुलिल्लाह वला इलाहा इल्लल्लाह वल्लाहु अकबर वला हौला वला कुव्वता इल्ला बिल्लाहिल अलिय्यिल अज़ीम। अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन वस्सलातु वस्सलामु अला सय्यदिल मुरसलीन वअला आलिहि वअस्हाबिहि अजमईन। फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। लक़द मन्नल्लाहु अलल मुमिनीना इज़ बअस फ़ीहिम रसूलन मिन अनफुसिहिम यत्लू अलैहिम आयातिहि वयुज़क्कीहिम वयुअल्लिमुहुमुल किताब वल हिकमह वइन कानू मिन क़ब्लु लफ़ी ज़लालिम मुबीन। सदक़ल्लाहुल अज़ीम। इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लू अलैहि वसल्लिमू तस्लीमा। ईमानी जज्बे सां दिल जी मोहब्बत सां वॾे आवाज़ सां सलाह शरीफ़। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना व मौलाना मुहम्मदिन नबिय्यिल उम्मी व अला आलिहि व अस्हाबिहि व आलि बैतिहि व बारिक व सल्लिम वसल्लि कज़ालिका अला जमील अंबिया वल मुरसलीन व अला आलिहिम व अस्हाबिहिम व आलि बैतिहिम व ज़ुर्रिय्यातिहिम अजमईन। अजीज़ाने गिरामी, मुझा बुजुर्गो भाइरो, सुबह को वठी तवां सब कुरान शरीफ जी मोहब्बत में इन मदरसे में वेठा रहा हो। मां दुआ कयां अल्लाह ताला तांजे वेहण के, तांजे बुधण के, आलमन जे बुधाइण के पांजी बारगाह में मंजूर ए मकबूल फरमाए। ऐसा जे बिरादर हजरत मौलाना साईं मोहम्मद असलम साहब जी दीनी खिदमत, दीनी मेहनत अल्लाह कबूल फरमाए। इन मदरसे की, मस्जिद की अल्लाह ताला ता क़यामत आबाद इंशाअल्लाह फरमाए। अजीजो, ही जलसा, ही वाइज़, ही प्रोग्राम इन जे लाइ रखिया वेंदा आहिनि त असां पंहिंजी इस्लाह कयूं, पाण में जेके कमियूं कोताहियूं आहिनि उन्हनि खे ख़त्म करण जी कोशिश कयूं, पाण में जेके गुनाह आहिनि उन्हनि खां तौबा ताइब थियूं,
सही माना में मुसलमान बणजण जी मेहनत क्यों छो जो हयाती ते एतबार नाहे जिंदगी ते भरोसो नाहे केडो वाडो वाक्यो थी पियो कराची में खेरपुर नाथन शाह जा मानू बुबोद जे करे वेचारा लडे वनी कराची वेठा हाने उन्हनि खे ख़बर पई तो गोठ में पानी लथो आ वेचारन खुशी में कोच कराई आ कोच ते सवार थिया कोच कराची में निकती आ नूरियाबाद पुगी तो कोच में धप थी सभिनी रणियों क्यों दादा छाथो सड़े धप थी वई आ कोच में अञा देवर ब्रेक कई तो हेडों कोच जे पोए पासे को इंजन वारे पासे को बाय भड़को दई अंदर कोच में घिरी पई मानू भज भजा कई तने भी 30 मानू सड़ी कोयला थी या वरी तां जे पाड़े में वाक्यो थियो हेतो जो फुल पलरा बेचारा बिरादरी जा मानू एक घर जा भाती 21 भाती किया सजी वेन जो वेन वेगन जो वेगन पानी में किरी पई किया बेचारा तड़पी तड़पी मरी माता हूं पुछा तो क्या जने यो इल्म इनन के हुजे हां त असांजी वेन वेगन या वनी पानी में किरंदी असा मरी वेंदा सच्ची बुधायो ये घरन वो निकरना खुदा जा बानो संभालो बाबा या इंसान जी हयात इंसान जी जिंदगी कुरान मजीद में अल्लाह ताला फरमाए कुल्लु मन अलैहा फान कुल्लु मन अलैहा फान वयबका वजह रब्बिका ज़ुल जलाल वल इकराम फबिअय्यि आलाइ रब्बिकुमा तुकल्लिबान अञा वॾे आवाज़ सां ओ मुंहिंजा अज़ीज़ो मुंहिंजा भाइरो असां सभिनी खे मरणो आहे दुनिया में आया ही मरण जे लाइ तंहिंजे करे मां मोदबाना गुज़ारिश थो कयां मेहरबानी फरमाए पाण खे नेक बणायो मेहरबानी फरमाए पाण खे नमाज़ी बणायो अॼु दिल जे दर्द सां थो चवणो पए वाइज़न ॿुधण वारा जलसन ॿुधण वारा जलसन कराइण वारा नमाज़ भी पढ़ण जे लाइ तैयार न आहिनि मस्जिदियूं वेचारियूं रोईंदी थियूं वञनि मुसल्ला घरनि में रोईंदा था वञनि नमाज़ जे मुसलमाननि में मोकिलाए वई आहे मुसलमाननि नमाज़ खे मामूली बणाए छॾियो आहे रुगी जुमे जी नमाज़ पढ़दा बाक़ी ॿियूं नमाज़ माफ़ कराया आहिनि के त जुमे जी भी नथा पढ़नि रुगी ईद जी नमाज़ पढ़ंदा ओ मुंहिंजा अज़ीज़ो ईद जी नमाज़ जी हैसियत घटा आम नमाज़ फर्ज़ी नमाज़ जी हैसियत वॾी आहे जेकॾहिं तव्हांखे नमाज़ जी हैसियत नमाज़ जो मुक़ाम नमाज़ जो माने मर्तबो समझणो आहे त हज़रत इमाम हुसैन ने निहारियो करबला जे मैदान में निहारियो ॾिसो केॾी तकलीफ़ में हज़रत इमाम हुसैन नमाज़ पढ़ी ॾेखारी आहे ओ मुंहिंजा अज़ीज़ो मुंहिंजा भाइरो हाँ ॾहींअ जी शाम आहे टे पारीअ जो वक़्तु आहे हाँ शिमिर ज़ालिम सीने ते वेठो आहे
हज़रत इमाम हुसैन के चवे तो पढ़ कलमों तक कयां शहीद। हज़रत इमाम हुसैन फरमाए तो जालिम शादों में ले जा रहे तो शादों में धमकाएं तो शादों में खौफ को जा रहे। शहादत असांजे लाए नामा शहादत असांजे लाए कलामा शहादत असांजे लाए इज्जत ईमान मर्तबो असां आलवेद पैदाई शहीद थियण जे लाइ मैं भी शहीद थियण लाइ तैयार आहियां। मुंहिंजा बच्चा शहीद थिया मूंखे उन्हनि ते फ़ख़्रु आहे। मुंहिंजा भाइर शहीद थिया मूंखे उन्हनि ते फ़ख़्रु आहे। मुंहिंजा दोस्त यार शहीद थिया मूंखे उन्हनि ते फ़ख़्रु आहे। मैं भी शहीद थियण लाइ तैयार आहियां। मुंहिंजो बाटो कासिम शहीद थियो मूंखे उन्हनि ते बि फ़ख़्रु आहे। मैं भी शहीद थींदुसि तो ज़ालिम थोरो परे थी नमाज़ ते पारीअ जो वक़्तु आयो आहे। मैं हिकिड़ी नमाज़ भी करबला जे मैदान में क़ज़ा न कई आहे। हाणे नमाज़ ते पारीअ जो वक़्तु आहे। पहिरियों नमाज़ पढ़ां पोइ भलिजा मूंखे भी शहीद कजो। हज़रत इमाम हुसैन अहिड़े हाल में नमाज़ था पढ़ण जॾहिं त सॼे जिस्म मुबारक में खंजर लॻा पिया आहिनि। जॾहिं त सॼे जिस्म मुबारक में तीर लॻा पिया आहिनि। जॾहिं त सॼे जिस्म मुबारक में तलवारुनि जा घाव। जॾहिं त सॼो जिस्म मुबारक रत मुबारक में लहू लुहान लॻो पियो आहे। वेचारे खे 4 ॾींहंनि जी उञा 4 ॾींहंनि जी बुख आहे। बचनि जा जनाज़ा आखिरनि जे साम्हूं भाइरनि जा जनाज़ा आखिरनि जे साम्हूं दोस्तनि ऐं यारनि जा जनाज़ा आखिरनि जे साम्हूं भाटे कासिम जो जनाज़ो आखिरनि जे साम्हूं। इन वक़्त में भी हज़रत इमाम हुसैन धिको ॾेई शिमिर खे परे करे पाण उते जो उते पंहिंजी चादर मुबारक विछाए मिटीअ सां तयम्मुम फरमाए अल्लाह अकबर करे नमाज़ शुरू था फरमाइनि। सना पढ़ी पढ़ंदा अल्हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन अर्रहमानिर रहीम मालिक यौमिद्दीन इय्याका नअबुदु व इय्याका नस्तईन इहदिनस सिरातल मुस्तकीम सिरातल लज़ीना अनअमता अलैहिम गैरिल मग़ज़ूबि अलैहिम वलद्दाल्लीन। अञा वॾे आवाज़ सां अहिड़े वक़्त में भी नमाज़ अजे घर में वेठो आ हुसैनी सदाण वारो नमाज़ ते नथो अचे। अजे वो ताक में वेठो आ नमाज़ ते नथो। अजे कचहरीअ में वेठो आ बनीअ ते वेठो आ नमाज़ पढ़ण लाइ तैयार न आहे। हर सहूलत सभिनी मुसलमाननि खे मौजूद आहे पोइ बि नमाज़ पढ़ण लाइ तैयार न आहियूं। हज़रत इमाम हुसैन केड़े वक्त में भी नमाज पढ़ी दो केड़े वक्त में भी अल्लाह जा सजदा दे दो। तॾहिं त के अल्लाह वारे हज़रत इमाम हुसैन जी नमाज साराई के न मंदिर में न मस्जिद में न बैतुल्लाह के दीवारों के साए में नमाज इश्क अदा होती है तलवारों के साए में। वरी पे अल्लाह वारे हज़रत इमाम हुसैन जो सजदो सारायो के अली बाबा नबी नाना निस्बतो तो ऐसी हो चले खंजर करे सजदा इबादत तो ऐसी हो। हेडों ज़ालिम खंजर दान नमाज में हेडों तीर दा छुटन नमाज में हेडों तलवार दान नमाज में। हज़रत इमाम हुसैन नमाज में आ सजदे में आ ओ मुझा अज़ीज़ो मुझा भाइरो आखिर ते ज़ालिम हज़रत इमाम हुसैन जे गर्दन मुबारक ते तलवार हलाए सिसी मुबारक धड़ मुबारक वो धार कई। हज़रत इमाम हुसैन जो धड़ मुबारक सजदे में आ सिसी मुबारक अलग थी वई आ।
ओ भी जब मुबारक चुरंदा जुबान मुबारक हले थी आवाज तो जे सुभान रब्बियल आला सुभान रब्बियल आला सुभान रब्बियल आला अल्लाह शहीद तो थी वने नमाज में सजदे में असां ताके पैगाम तो ॾिनो वने तो मुसलमानो ॾिसो मां इमाम हुसैन बच्चा कुर्बान किया भाइर कुर्बान किया दोस्त यार कुर्बान किया बुखों ने बर्दाश्त की तीर तलवारों बर्दाश्त क्यों पर पिछाड़ीअ ताईं नमाज पढ़ंदो रहियमि ताके भी नमाज जी अहमियत तो विहारी वञा मां इमाम हुसैन शहीद नमाज में तो थिया जेके भी हाणे हुसैनी सॾाइण वारा हो हैदरी सॾाइण वारा हो आल बैत जा हुबदार सॾाइण वारा हो प्यारे नबी मोहम्मद करीम जा गुलाम सॾाइण वारा हो अज हथ मथे खणी चो इंशाअल्लाह ताला असां भी नमाज जी पाबंदी कंदासीं अजीजो नमाज अहमियत आहे वो अंदरो साहबिया नबी ज़ैन नालो तो हज़रत अब्दुल्ला इब्ने मक्तूम आयो नबी ज़ैन वदा बसा व तवल्ला अंजा अहुल आमा वमा युद्रीका लअल्लहु यज़क्का आयो नबी साहबी नबी ज़ैन गुजारिश करी अर्ज़ खणी साईं आयो साईं के फरमाए तो ओ मुझा प्यारा नबी मां पंजगाना नमाज तां सां गॾु मस्जिद नबी में पढ़ंदो आहियां पर हाणे मूंखे इजाज़त ॾियो तो सुबुह वारी नमाज फजर वारी नमाज मां हेॾे मस्जिद नबी में न अचां घर में अदा क्या साईं जन फरमायो छो के साईं ॻाल्हि इहा मां अखियुनि खां न बीहना अखियुनि खां अंधड़ो आहियां मांखे को वठी अचण वारो न आहे फजर ते ओ मुंहिंजा सोना साईं मांखे ॾाढी तकलीफ़ थी ॾे मुंहिंजो घर तमामु मस्जिद खां परे आहे तंहिंजे करे मूंखे मोकल ॾियो त मां फजर जी नमाज़ घर में पढ़ां साईं फरमाया ठीक आ पुत्र तू वञ फजर जी नमाज़ घर में पढ़ंदो कर थोरो हलियो नबी साईं सदक़ दिया अब्दुल्ला ओ अब्दुल्ला हेॾे जा बेहाल आवाज़ अज़ान ॿुधंदो कनन अल्लाहु अकबर अल्लाहु अकबर अल्लाहु अकबर अल्लाहु अकबर अशहदु अल्ला इलाहा इल्लल्लाह अशहदु अल्ला इलाहा इल्लल्लाह अशहदु अन्ना मुहम्मदर रसूलुल्लाह अशहदु अन्ना मुहम्मदर रसूलुल्लाह हय्या अलस सलाह हय्या अलस सलाह हय्या अलल फलाह हय्या अलल फलाह अस्सलातु खैरुम मिनन नौम अस्सलातु खैरुम मिनन नौम अल्लाहु अकबर ला इलाहा इल्लल्लाह आवाज़ तुझे कनन दे पुजंदा आहिनि करण के साईं मां ॿुधंदो आहियां अज़ान जो जवाब भी ॾींदो आहियां साईं फरमाए पुट जे अज़ान ॿुधे थो त ॿुधे हर हाल में फजर जी नमाज़ भी मस्जिद नबी में जमा सां अदा करणी आहे ते तो साईं पोइ मां कीअं जा साईं फरमायो तुझे लाइ इहो सहूलत था कयूं जो तुझे घर खां वठी मस्जिद नबी ताईं रसी था आणायूं तूं हिन रसीअ खे टेक ॾेई मस्जिद नबी में ईंदो कर नमाज़ जे लाइ चई साईं सही आहे वीचारो ॿ टे ॾियारा रसीअ जी टेकड़ीअ ते मस्जिद शरीफ़ में आयो नमाज़ फजर जे लाइ
हिक ॾाड़े के ज़ालिम के मुनाफिक रस्सी जो मुंह खोले के खॾ गप जे तरफ करे छॾियो हे वीचारो जीअं अंदरो साह बि आयो वीचारो रस्सीअ खे टेक ॾींदो अजी खॾ में किरी पियो आहे गप में किरी पियो आहे वीचारे गुंदा निकिरी वई अल्लाह अकबर नबी साईं मस्जिद नबी में आ साईं सुन्नत पढ़ी रहा साईं जे करन मुबारक में आवाज़ अंदरो साह जो पहुतो आहे साईं सलाम फेराए सहाबा के फरमायूं पुट ॾिसो त वयूं वीचारो अंदरो साह बि किरी त न पियो ॿाहिरि वञूं जीअं जो साह बि निकिता सभिनी गुमदाऊं निकिरियूं अल्लाह अकबर नबी साईं दौड़ंदा आया भॼंदा आया साईं अची अंदरे साहब के गप में किरियल खे खॾ में किरियल खे भाकुर पाता चिमियूं ॾिनियूं साईं फरमायो ओ मुंहिंजा अज़ीज़ो ओ मुंहिंजा भाइर मुंहिंजे प्यारे नबी मुंहिंजे सोने नबी मुंहिंजे आका साईं मुंहिंजे रबर साईं चिमियूं ॾेई बोसा ॾेई भाकुर पाए फरमायूं पुट तोखे तकलीफ़ अची वई आहे कीअं हेॾे किरी पई चइजे अलाए कहिड़े ज़ालिम रस्सीअ जो मुंहुं खोले हेॾे करे छॾियो मां खॾ में किरी पियो आहियां गप में गॾिजी वियो आहियां साईं फरमायो पुट वॾी तोखे तकलीफ़ अची वई आहे पर तोखे न तकलीफ़ जे बावजूद बि फजर जी नमाज़ तोखे घर में न बल्कि मस्जिद नबी में अदा करणी आहे बाक़ी अल्लाह साईं न तकलीफ़ जो बदिलो तोखे क़यामत जे ॾियारे इन सूरत में नसीब फरमाईंदो जो तोखे अल्लाह नूर वारियूं अखियूं ॾेई पंहिंजी ज़ियारत ऐं दीदार कराईंदो फमन कान यरजू लिक़ा रब फलियअमल अमलन सालिहा वला युशरिक बिइबादत रब्बी अहदा अञा वॾे आवाज़ मुझे अज़ीज़ो मां तव्हांखे इहो अर्ज़ु कयुमि त अंधड़ो साहबी आहे गप में किरी पियो खॾ में किरी पियो पोइ बि हेॾे निहारियो नबी साईं चुमियूं ॾेई भाकुर पाए छा था चऊं पुट तोखे तकलीफ़ वॾी अची वई आहे पोइ बि तोखे फजर जी नमाज़ किथे पढ़णी आहे ॻाल्हायो ई नथा अंधड़े साहबीअ खां जमात माफ़ नथी थिए असां खां नमाज़ माफ़ थियूं खुदा जा बानो कुछ संभालियो वधीक मूंखे ॻाल्हाइण जी ज़रूरत न आहे असांजा वॾड़ा असांजा बुज़ुर्ग अची आया आहिनि तंहिंजे करे मां एतिरा ई लफ़्ज़ तव्हांखे ज़रूरु चवंदुसि त महिरबानी फरमाए निमाज़ पाण में पैदा कयो अल्लाह जी ज़ात जो कसम आहे बेनमाज़ी दुनिया में भी तबाह ऐं बर्बाद आहे क़ब्र क़यामत में भी उनजे लाइ अज़ाब महिनत करे बचनि ॿारनि सभिनी खे निमाज़ी बणायो मूंखे ॾाढी ख़ुशी थी जो अल्लाह ताला तव्हांजी ज़ियारत बि कराई ॿ टे लफ़्ज़ तव्हांखे अर्ज़ु बि कयुमि अल्लाह ताला तव्हां असांखे अमल जी तौफ़ीक़ नसीब फरमाए व आख़िर दावाना अनिल हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन।